जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, हर को पंहिंजे अघु अॻाणो, जेको माण्हू कीन विकाणो सोई माण्हू भुतीअ दाणो। मुंहिंजे लाइ इंतिहाई क़ाबिल एतिराम सुभान खोसो साहब, साईं मुमताज़ सोलंकी साहब, पीरज़ादो साहब, किरपाल केसवाणी साहब ऐं असांजा ॿिया डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जा सहाफ़ी दोस्त, असांजा सियासी समाजी अॻवान स्टेज ते वेठल ऐं मुंहिंजा मोहतरम साथियो, अस्सलाम वालेकुम। ग़ुलाम अहमद खोसो हिकिड़े सहाफ़ी जो नालो न, बल्कि मां चवंदुसि त हिकिड़ो मज़दूर अॻवान बि हुयो, हारियुनि जो बि अॻवान हुयो, समाजी अॻवान बि हुयो ऐं हर पार्टी वारो, हर तनज़ीम वारो इहो सम्झंदो हुयो त इहो असांजो साथी आहे। असां बि कंहिं ज़माने में कम्यूनिस्ट पार्टी में हूंदा हुआसीं, मज़दूर तहरीक सां वाबस्ता हूंदा हुआसीं। असांजी बि हर तहरीक में, हर जदोजहद में जिते बि को जलसो हूंदो, एहतजाज हूंदो त ग़ुलाम अहमद खोसो असां सां गॾु बीठो। गुड्डू पावर हाउस में जेका महिनत कशनि जी तहरीक हुई, उन में बि ग़ुलाम अहमद खोसो असां सां हर वक़्तु, हर जलसे में, हर जलूस में, हर बुख हड़ताल में ग़ुलाम अहमद खोसो असां सां गॾु बीठो। उन जा पुराणा दोस्त साथी नबी बख्श खोसो, अमीर दीन खोसो, ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो, निहाल दीन खोसो, उन्हनि सां सदाईं गॾु हूंदो ऐं असां इहो सम्झंदा हुआसीं कि कॉलोनी जे अंदरि रहंदो आहे ऐं असांजा गुड्डू पावर हाउस जा जेके मुलाज़िम आहिनि, मज़दूर आहिनि, उहो इहो ईअं सम्झंदा त इहे असांजो शायदि गुड्डू पावर हाउस जो मुलाज़िम आहे। ऐं सहाफ़त ऐं उनजी जेका ईमानदारी, उनजी जेका जदोजहद, असां जॾहिं बि तहरीक हलाईंदा हुआसीं गुड्डू पावर हाउस में, उन टाइम ते इंटरनेट जो, सोशल मीडिया जो दौरु न हुयो, बल्कि टेलीफोन ते ख़बरूं ॿुधाईंदा या फैक्स जे ज़रिए ख़बरूं मोकिलींदा हुई। मोहतरम मुमताज़ सोलंकी साहब ऐं ॿिया असांजा सीनियर सहाफ़ी पीरज़ादो साहब ऐं जयराम, इहे ॿिया बि जेके दोस्त हूंदा, असां सॼो ॾींहुं स्ट्रगल करे शाम जो हिते कश्मीर ईंदा हुआसीं। हीअ दोस्त असांजो इंतज़ारु कंदा, ग़ुलाम अहमद खोसे समेत इंतज़ारु कंदा, दोस्त अचनि त असां हिननि जी ख़बर हलायूं। हर जदोजहद में ग़ुलाम अहमद खोसो असां सां गॾु हूंदो हुयो। अॼु असां खां विछड़ी वियो आहे, जिस्मानी तौर ते विछड़ी वियो आहे, पर रूहानी तरह सां ऐं सोच वारे हवाले सां अञा ताईं असां सम्झूं था त ग़ुलाम अहमद खोसो असां सां साण आहे। ग़ुलाम अहमद खोसो असांजो सतर हूंदो हुओ लोकल यूनियन जो, उन सां बि तमामु क्लोज़ हूंदो हुओ। जॾहिं बि असां कश्मीर ईंदा हुआसीं त हिते बाज़ार जे साम्हूं होटल हूंदो, हिते वेठो हूंदो, हिते असांखे चांहि ज़रूरु पीआरींदो। बहरहाल ऐं कामरेड मूलचंद सां बि तमामु क्लोज़ हूंदो हुओ। नबी बख्श फ़हीम साहब वेठो आहे, इन्हनि सां बि तमामु क्लोज़ हूंदो हुओ। जीअं मां चयो त हर तनज़ीम, हर सियासी पार्टी जो माण्हू इहो सम्झंदो त असांजो साथी आहे, असांजो जेको आहे, नाले कंहिं बि तनज़ीम जे नाले सां कोन हूंदो, पर हर को सम्झंदो त असांजो आहे। अलाह ताला उनखे जवारे रहमत अता फ़रमाए ऐं उन जा जेके लवाइकीन आहिनि, उन जा जेके बुज़ुर्ग आहिनि, उनजे घरवारी आहे या जेके उन्हनि जा बच्चा आहिनि, अलाह ताला उन्हनि खे सदाईं ख़ुशि रखे, कॾहिं बि उहे परेशान न थियनि। ऐं असांजा जेके हाणे जेके सहाफ़ी दोस्त आहिनि, उहे बि सुठी जदोजहद कनि था। अॼु जे दौर में, हिन सोशल मीडिया जे दौर में दोस्तनि जो तमामु सुठो किरदारु आहे।
ऐं समाजी जेके बि बुरायूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु दोस्त जदोजहद कनि था। असां बि दोस्तनि सां गॾु आहियूं ऐं इंशा अल्लाह ताला मां इहो बि दोस्तनि खां उमेदु रखां थो त मोहतरम मरहूम ग़ुलाम अहमद कोसे साहिब जी राह ते हली करे ईअं ई पंहिंजो नालो कमायो जीअं अॼु असां ग़ुलाम अहमद कोसे साहिब खे यादि कयूं था। वॾी महिरबानी।